नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त बहरिया मुतासिर सां MQM अॻुवाण आमिर खान, फैसल सब्ज़ोई, वसीम अख्तर, इज़हारुल हसन ऐं ॿियनि बहरिया डील एसोसिएशन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं सिंध जे दहशतगर्दनि बहरिया ते हमलो करे पाकिस्तान जी मैशियत खे नुक़सानु पहुचायो। अॻुवाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं सॼे सिंध जे दहशतगर्दनि बहरिया टाउन आॾो गॾु करे सिंध हुकूमत दहशतगर्दी करण जी खुली इजाज़त ॾेई छॾी आहे। हिन सॼी दहशतगर्दी जे पोयां पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत भाङे भाइवार गुज़िरियल ॾींहं जी गुंडागर्दी मां साबित थिए थो त सिंध में लासानी फसाद करण जे पोयां पीपल्स पार्टी ऐं हुन जा लासानी पार्टियुनि पीपल्स पार्टी पंहिंजे जाली हुक्मरान खे मज़बूत करण लाइ मंज़म लासानी फसाद कंदी रहे थी। हिन चयो त सिंधु देश जो ख्वाब ॾिसण वारनि जो ख्वाब कॾहिं बि कंहिं बि सूरत में तेसी ताईं संभिया न थींदो जेसी ताईं हिकु बि महाजर ज़िंदा आहे। हिन चयो त जेकॾहिं शहर में लॉकडाउन दौरान अधु कलाक दुकान देर सां बंदि करे थो त दुकानदारनि मथां ॾंडा हणी दुकान बंदि कराए थो वञे, पर गुज़िरियल ॾींहुं केतिरा ई कलाक सिंधु देश जा दहशतगर्द झंडा लहराईंदा बहरिया टाउन जी मिल्कियत खे नुक़सानु पहुचाईंदा रहिया, पर सिंध हुकूमत किथे बि नज़र न आई। हिन चयो त बहरिया टाउन में हमले में मुलविस दहशतगर्दनि मथां मुल्क दुश्मनी जा केस दाख़िल कया वञनि। हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत इमरान खान एॾी वॾी दहशतगर्दी ते छो ख़ामोश आहे ऐं कॾहिं सुजाग थींदो जॾहिं असां मरी वेंदासीं तॾहिं सुजाग थींदो। हिन चयो त सिंधु देश कंहिं बि सूरत में न ठहण ॾींदासीं। गुज़िरियल ॾींहुं वारे धरणे जे MQM लंडन जे अल्ताफ सन जी भी हिमायत कई है, जेको मज़म्मत जोॻो अमल है जंहिंखे कराची जी अवाम जो एहसास न आहे। हिन चयो त सिंध में वधीक सूबा ठाहिण घुर्जनि, कराची खे भी सूबो ठाहियो वञे। और जो बल्दिया यहाँ के बहरिया टाउन के जो मुतासिरीन हैं उन सबको अस्सलाम वालेकुम। हम ये समझते हैं कि कल का ये वाक़या बहरिया टाउन पे जो हमला किया गया है ये सिंध हुकूमत और सिंध देश के हामियों के गठजोड़ का नतीजा है। हम इसको कराची के ऊपर हमला तस्वुर करते हैं। हम ये समझते हैं हमें बहरिया टाउन की इंतजामिया से या मलिक रियाज साहब से हमें कुछ नहीं लेना देना। हमें जो यहाँ पर लोग बस रहे हैं, जो कराची के बाशिंदे हैं, उसमें चाहे सिंधी हो, पंजाबी हो, पश्तून हो, बलोची हो, मुहाजिर हो, हमें उनसे कर्ज है। हमें उनके तहफ़्फ़ुज़ चाहिए। ये इस तरह का जो दहशतगर्दाना हमला किया गया है ये किसी तौर से काबिल कबूल नहीं है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।